तअव्वुज़ याने औज़ु बिल्लाह सिंधी तर्जुमे ऐं तशरीह ऐं ग्रामर सां पेश कजे थो। अऊज़ु माना मां पनाह थो वठां। जन लफ़्ज़नि जे मुंड में अलिफ़ ता या नून अचे त उन्हनि जी माना हाल या मुस्तक़बिल जी थींदी आहे। बिल्लाह अल्लाह जी, ब मन सां, ब अरबी ॿोली में हर्फ़ जर आहे जेको आख़िरी लफ़्ज़ खे ज़ेर ॾींदो आहे। ऐं मिन मन खां, मिन बि हर्फ़ जर आहे जेको आख़िरी लफ़्ज़ खे ज़ेर ॾींदो आहे। ठीकु आहे। मिन शैतान रजीम, शैतान खे बि ज़ेर आहे, रजीम खे बि, इहो मिन जे करे आहे। शैतान माना शैतान तड़ियल, रजीम माना तड़ियल। मुकमल माना छा थींदी? औज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम, मां पनाह में अचां थो अल्लाह ताला जी शैतान तड़ियल खां। इहा हिन जी मुकमल माना आहे।